रतोदेरो रिपोर्ट रिपोर्टर आगा नईम अकबर अबड़ो मुहर्रमुल हराम ईंदे ही पूरी कायनात जियां रतोदेरो में बि या हुसैन अलैहिस्सलाम जूं सदाऊं बुलंद मोमिनीन पारां मजलिस अज़ा ऐं अज़ादारी जो सिलसिलो जारी कयो वियो आहे। उस्ताद गुलाम अली माछी वटि अल हुसैनी इमाम बारगाह मोटणपुर रतोदेरो में इल्म पाक निशान कयो वियो। मातमी संगत अल हुसैनी इमाम ज़ैनुल आबदीन असीरा शाम रतोदेरो मातमी सालारा बाबा सैयद एहसान अली शाह जी अगवानी में अल हुसैनी इमाम बारगाह उस्ताद गुलाम माछी खां थींदो गोहर शाह मैदान ते पहुतो। उतां अज़ादारी कंदो वॾे इल्म पाक ते पहुची अज़ादारी कई वई। अज़ादारनि जे लाइ करबला जे मासूम शहीद अली असगर अलैहिस्सलाम जी यादि सां मंसूब सबीलुनि जूं कैंपूं क़ाइमु कयूं वयूं। उन मौक़े ते अज़ादारनि प्रेस क्लब रतोदेरो जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल मुहर्रमुल हराम में इल्म पाक संवारे सिंगारे पंहिंजे घरनि ते निशान करण सां गॾु पाणीअ जूं सबीलूं हणंदा आहियूं ऐं न्याज़ मज़लूम करबला कंदा आहियूं, जंहिंसां असांखे दिली सुकून मिलंदो आहे। अज़ादारी मज़लूम करबला असांजे लाइ 6 रग हयात आहे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।